अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भलीकार। हैदराबाद में एजाज खोसो जी रिपोर्ट मूजिब सिंध बार काउंसिल जो चूंडू हैदराबाद डिवीजन जे 5 सीटों ते गैर हतमी नतीजे मुताबिक मीर बंगरियो, अयाज तुनियो, केबी लिगारी, इरफान बुगियो ऐं फयाज लिगारी कामयाब। इस सिलसिले में मिलियल ॼाण मूजिब सिंध बार काउंसिल जो चूंडू काल थियूं, जंहिंमें हैदराबाद डिवीजन जे 5 सीटुनि मां हैदराबाद ज़िले जे 3 सीटुनि, जामशोरो दादू ज़िले जी सीटुनि ते एडवोकेट मीर बंगरियो हैदराबाद जी सीट तां, अयाज तुनियो, केबी लिगारी ऐं इरफान बुगियो कामयाब थी विया, जॾहिं ठठो, सिजावल ऐं बदी जी सीटुनि ते एडवोकेट फयाज लिगारी कामयाब थी विया। यादि रहे त चूंडुनि में मजबूरी तौर ते 25 उम्मीदवार मैदान ते लथल हुआ, जिन मां मथे ॼाणायल 5 उम्मीदवारनि खे कामयाबी हासिल थी आहे।